सरवरी जमायत जी तरफ़ां जेकी दोस्त गॾु थिया आहिनि असांजो मुर्शिद साईं किबला मखदूम जलील जमा हबीब साईं जे गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ असां मज़मत था करियूं उन नैब ऐं हथकंडनि खे त हू पंहिंजी हरकतुनि खां बाज़ अचनि। जेकॾहिं न त असांजो हीउ जेको एहतिजाज ऐं ग़म ऐं गुस्सो सो तक़रीबन पाकिस्तान त छा पर बरे सगीर में एहतिजाजनि ऐं हर हाल में वधि खां वधि हिन मुल्क में ऐं ॿाहिरि खां बि हिन जो एहतिजाज उभरंदो जेको हिन हुकूमत खे लोढ़े छॾींदो। उन जे लाइ हू बाज़ अचनि ऐं पंहिंजे केसनि खे वापसि जलील साईं मखदूम साहब जे गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ कढी वई आहे। हुकुमरान बदनियत बेईमान ऐं कमीना आहिनि। असां वटि सबक़ यादि आहिनि। ही तारीख़ मां सबक़ सिखनि। ये सिंध क़ौम अहिड़ी आहे जिन अरगूननि तुरखाननि खाननि खे टपड़ ॿधाए छॾिया, अंग्रेज़नि खे ॻुईअ में ॾंडो ॾेई छॾियो। ही पाण खे सम्झनि था था कम त सिंध क़ौम सां खे ॾियनि था। अरे सब्र कयो, तव्हां असांखां कमु वठो, असीं तव्हांखां कमु वठूं, मोहबत भाईचारे सां हलो। असांजे मुर्शदनि खे गिरफ़्तार कयो इंशाअल्लाह ताला। जेके तव्हां आज़ादु न कयो त असां रेल गाॾी सखर खां बंदि करे छॾींदासीं। पंहिंजे लेखे सिंधी पंहिंजे लेखे। कैमरामैन वकारिल सां गॾु अंजुम मुगियो, सोच टीवी शरादपुर। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.